डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि ऐं खिरियल रहंदव। जनरल जा जो क्वेश्चन आंदा आहिनि मूं तव्हां सां, इहे क्वेश्चन तक़रीबन टेस्टनि में रिपीट थींदा आहिनि। तो ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन OIC जंहिंखे चइबो आहे ऑफिशियल लैंग्वेजिस घणियूं अथसि, इन जूं ऑफिशियल लैंग्वेजिस 3 आहिनि। टिनि खे क्लिक कंदासीं। ठीकु आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं अथसि? अरेबिक, इंग्लिश ऐं फ्रेंच आहे। ठीकु आहे, शो कयोसीं त वाक़ई असांजो 3 लैंग्वेज आहे। क्वेश्चन नंबर ॿियो आहे हेड क्वार्टर ऑफ नेटो। नेटो जो हेड क्वार्टर जेको आहे हीउ मूंखां थोरो ज़हन ते लही वियो आहे, छो त हिन जो ऑप्शन मूंखे करिणो आहे ब्राउज़र्स में लॻे थो, वधीक हिन खे असां चेक कंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे, बिल्कुलु इहो ई ऑप्शन आहे। क्वेश्चन नंबर असांजो 3 आहे मोटो ऑफ UNO। मोटो चइबो आहे कि जेका बि असांजूं ऑर्गेनाइजेशन्स हूंदियूं आहिनि, जेके तनज़ीम हूंदियूं आहिनि, उन्हनि जो को न को मोटो हूंदो आहे, को मक़सदु हूंदो आहे, को शॉर्ट सेंटेंस हूंदो आहे। जे असांजे पाकिस्तान नेवी जो जेको मोटो आहे उहो छा आहे? पाकिस्तान इज़ सफिशेंट फॉर अस। तंहिंजे करे UN जो जेको मोटो आहे उहो कहिड़ो आहे? इट्स योर वर्ड। हीउ शो कंदासीं, बिल्कुलु इहो ई ऑप्शन आहे। क्वेश्चन नंबर 4 आहे D4। D मीन्स डेवलपिंग, D मीन्स डेवलपिंग, 8 मीन्स 8 जेके कंट्रीज़ आहिनि, जेके अॼुकल्ह मोस्ट तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि, उहे उनखे छा चइबो? D4 डेवलपिंग कंट्रीज़। ऐं शो कयूं था हिन खे बि, बिल्कुलु इहो ई आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे हेड क्वार्टर ऑफ रेड क्रॉस। रेड क्रॉस जो हेड क्वार्टर गनवा में, वधीक हिन खे चेक कंदासीं, छो त विजर में मां हिननि खे कोन ॾिठो आहे। बिल्कुलु इहो ई ऑप्शन आहे। क्लियर आहे। क्वेश्चन नंबर 6 आहे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जो हेड क्वार्टर इज़ लोकेटेड इन, इहा हेग में लोकेटेड आहे, वधीक न्यूयॉर्क में जा हेग ॾिसूं था ऑप्शन, छो त इहो मूंखां ज़हन ते बिल्कुलु लही वियो आहे। बिल्कुलु इहो ई आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे देयर आर देश मेंबर्स ऑफ सार्क। सार्क जा जेके मेंबर्स आहिनि उहे घणा आहिनि? 8 आहिनि। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? पाकिस्तान आहे, इंडिया आहे, मालदीव आहे, नेपाल आहे, भूटान आहे ऐं बांग्लादेश आहे। ठीकु आहे, हीअ असां शो कंदासीं, बिल्कुलु 8 आहे। क्वेश्चन नंबर 8 जी तरफ़ वधंदासीं। वर्ल्ड्स हाईएस्ट माउंटेन इज़ इन, जो त दुनिया जो वॾे में वॾो जबल नेपाल में आहे, कहिड़ो? माउंट एवरेस्ट। ठीकु आहे, ई शो ऑप्शन नेपाल में। असांजे इंडिया खे क्लिक थी वियो, इन जे करे तव्हां नेपाल खे मां ॿुधायो, हेठि असांखे क्लिक थियो, कोई इशू न आहे। ठीकु आहे, अॻिते वधंदासीं। क्वेश्चन नंबर 9 आहे विच कंट्री फ्रॉम द फॉलोइंग इज़ नॉट मेंबर ऑफ UNO। हीअ जेको आहे हिकु ॿ दफ़ो कमीशन में सुवाल आयो आहे त UN जो जेको मेंबर कहिड़ो कंट्री आहे? हिकिड़ो ई कंट्री आहे, तक़रीबन जेके UNO आहे हिन में सभु दुनिया जा मुल्क आहिनि। वेटिका सिटी जेको आहे इहो इन जो मेंबर न आहे। ठीकु आहे, हीअ ऑप्शन तव्हांखे शो करे था ॾेखारियूं। क्लियर आहे, बिल्कुलु इहो ऑप्शन सही आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे द यूरोपियन यूनियन्स वर्किंग कैपिटल इन जो किथे आहे? या ब्रुसेल्स में आहे। क्लियर आहे, ब्रुसेल्स खे टिक करे ऐं तव्हांखे शो करे ॾेखारींदासीं, बिल्कुलु इहो ई आहे। नेक्स्ट जे तरफ़ क्वेश्चन नंबर 11 आहे देयर आर देश नॉन परमानेंट मेंबर्स ऑफ सिक्योरिटी काउंसिल। सिक्योरिटी काउंसिल जा जेके हिकिड़ा कुझु परमानेंट कंट्रीज़ आहिनि, ॿिया नॉन परमानेंट कंट्रीज़ आहिनि, इन खे ऑब्ज़र्वर बि कंट्रीज़ चइबो आहे। दुनिया जा जेके आहिनि, कुझु हुनजा मेन मेंबर हूंदा आहिनि, कुझु वरी ऑब्ज़र्व कया वेंदा आहिनि। इहे जेके मेंबर्स आहिनि इहे 10 मेंबर्स आहिनि। वधीक कंफर्म करण लाइ नेक्स्ट इन शो आंसर खे चवंदासीं, बिल्कुलु इहो ई आहे। नेक्स्ट जे तरफ़ हलो। क्वेश्चन नंबर 12 आहे नॉर्थ एटलांटिक ट्रेडिटी नेटो जंहिंखे चइबो आहे वाह साइंड इन देश। हीअ 1949 में ठही, वधीक हिन खे असां चेक कयूं था, वाक़ई बिल्कुलु हिन में। क्वेश्चन नंबर 13 आहे यूनाइटेड नेशंस वाज एस्टेब्लिश्ड। कॉमन क्वेश्चन आहे, ईंदो रहंदो आहे टेस्टनि में। 14 अक्टूबर 1945 में, छो त 24 अक्टूबर साॻियो ऑप्शन आहे, पर इहा 45 में ठही। ठीकु आहे, सेकेंड वर्ल्ड वार जीअं इंड थी त पोइ हिन जो बुनियादु विधो वियो। क्लियर आहे, हीअ असांजो ऑप्शन बिल्कुलु सही आहे। नेक्स्ट जे तरफ़ हलंदासीं। क्वेश्चन नंबर असांजो 14 आहे करंसी ऑफ इंडोनेशिया। इंडोनेशिया जी जेका करंसी आहे उहा रुपया आहे। ठीकु आहे, हीअ बि तव्हांखे मां शो करे ॾेखारींदुमि, बिल्कुलु इहो ई ऑप्शन आहे।
नेक्स्ट जी तरफ़ वधंदासीं। क्वेश्चन नंबर 15 आहे, लास्ट क्वेश्चन आहे ऐं तव्हां सां आख़िरी क्वेश्चन खां पहिरियां इहा शइ मां ॿुधाईंदो हलां त ही हाईली रिपीटेड क्वेश्चन्स आहिनि। तक़रीबन कमीशन में अहिड़े टाइप जा क्वेश्चन्स ईंदा आहिनि। पोइ इंशाल्लाह अहिड़ा जेके आहिनि कोशिशि कंदा त इहे तव्हां सां डेली शेयर कंदा हलंदासीं, छो त इंसानु अहिड़ो को सिखण जे मूड में हुजे। बाक़ी इंसानु परफेक्ट कोन थो थी सघे, सिर्फ़ु लर्निंग जो जेको प्रोसेस आहे उन में पियो हले। ठीकु आहे। आख़िरी क्वेश्चन आहे, वर्ल्ड्स ट्रेड ऑर्गेनाइजेशन वाज एस्टेब्लिश्ड इन, जो दुनिया जो जेको ट्रेड ऑर्गेनाइजेशन आहे, तनज़ीम आहे, इहा कॾहिं ठही? इहा 1995 में ठही। बिल्कुलु ऑप्शन डी में ॾिसंदो त 1995 आहे। हीअ बि तव्हांखे मां शो करे ॾेखारियां थो। शो करण खां पहिरियां ॿी शइ, ऐं तव्हां जेकॾहिं डायरेक्ट असांजो चैनल सर्च करणु चाहियो था त Z2A अकेडमी सिंधी लिखंदव यूट्यूब ते अची वेंदो। ऐं उनजे हवाले सां असां मैथ ऑलरेडी कयूं पिया। हाणे हीउ जेको पहिरियों वीडियो आहे इहो GK जो आहे, उन सां गॾोगॾु ॿी शइ इहा कोशिशि कंदासीं इसलिए में आता, ऐं बाक़ी सब्जेक्ट बि हिते शेयर कंदासीं। हीउ शो करे तव्हांखे ॾेखारियूं। बिल्कुलु इहो ई सही ऑप्शन आहे। त हिन लास्ट क्वेश्चन सां गॾोगॾु तव्हां सां मोकिलाईंदासीं।